जो त अॼु इमरान ख़ान जी गिरफ़्तारी थी आहे सॼो जेको मुल्क हिन जाम थी वियो आहे। अहिड़े क़िस्म जेके सॼी सिंध जे सॼी मुल्क जे अंदरि जेके सियासी तब्दीलियूं अचनि थियूं, गिरफ़्तारियूं थियनि थियूं, तव्हां कीअं पढ़ी सघंदा कहिड़ी जेका हालात कहिड़े किॾां था वञनि? ॾिसो, सवाल इहो आहे त इहे सभु शयूं एक्सपेक्टेड आहिनि जो हिन रियासत 70 सालनि खां वठी ग़लति बुनियादनि ते हिन मुल्क खे हलाइणो आहे, जंहिंजो आउटकम इहो आहे त हाणे बदबू करे अंदर जा जेके ज़ख़्म आहिनि उहे बिल्कुलु ईअं गंद पिया था ॿाहिरि कढनि ऐं हीअ सभु उन जा नंढा नंढे छिड़कियूं आहिनि। त इन करे असां पहिरें ॾींहंनि खां पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो लीडरनि जो हल्को हो जिन चयो पिए त हिन मुल्क खे जमहूरी बुनियादनि ते हलायो, इंसानी बुनियादनि ते हलायो, आइनी बुनियादनि ते हलायो, त उन्हनि जी ॻाल्हि न ॿुधी। चयूं न, तव्हां जाहिल आहियो, तव्हीं गदार आहियो, 80 वॾा मुल्क जा मुहिब वतन आहियूं, असांखे ख़बर मुल्क कीअं हलंदो। पोइ ॾिठो सियासी तजुर्बा कॾहिं कॾहिं आख़िरी इमरान ख़ान वारो तजुर्बो जेको हाणे बिल्कुलु उबतो थी करे हुननि जी गिच में पइजी वियो आहे। त हाणे सुवाल इहो आहे त असीं चऊं था त कंहिं फ़र्द जी गिरफ़्तारी ते ख़ुशी मल्हाइण या नाच टपा ॾियणु इहो मसइले जो हल कोन्हे। मसइले जो हल इहो आहे त तव्हां आइन ऐं क़ानून जी रोशनी में हिन मुल्क जे सियासी निज़ाम खे तरतीब ॾियो। इमरान ख़ान ते जेके बि ॾोह आहिनि, पोइ उहे करप्शन जा केस हुजनि, उहे ॿियूं के बि क़िस्म जा केस हुजनि, उहे तव्हां अदालतुनि में आणियो ऐं हुन ते ट्रायल कयो। का बि इंतकामी कार्रवाई कंहिं बि नाले में हलाइणु उहा जाइज़ न आहे। असीं हुनजी हिमायत न कंदासीं। बाक़ी सुवाल इहो आहे त मुल्क में ॿिनि तरीक़नि जो कानून, त हुक्मराननि लाइ हिकिड़ो, ग़रीबनि लाइ ॿियो। ग़रीब हिकिड़े मामूली चोरी जे केस में, मानी जी डगड़ी जे चोरी जे केस में 6 साल जेल सड़े ऐं जेके हुकूमत में वेही अरबा खरबा रुपया लुटनि फुरनि, उहे जेको अदालतूं उन्हनि खे VIP ट्रीटमेंट ॾियनि ऐं जहिड़ो उन्हनि जी इस्तक़बाल लाइ बीठियूं हुजनि, इहो तरीक़ो दुरुस्त कोन्हे। इन जे करे मुल्क खे हलाइण जो इहो रस्तो आहे त पार्लियामेंट जी बालादस्ती, आइन जो एहतराम ऐं अदालतूं आज़ादु ऐं क़ौमुनि जी ख़ुदमुख़्तियारी, सूबनि जी ख़ुदमुख़्तियारी। जेसीं ताईं इन्हनि 4 बुनियादनि ते मुल्क न हलंदो तेसि ताईं मुल्क अॻिते न हलंदो। 14 मई ते सुप्रीम कोर्ट हुकूमत पंजाब में इलेक्शन कराए थी, पर जेको वफ़ाक़ी हुकूमत आहे उहा नथी चाहे, छा उहो त नथी थी सघे। अदालत 90 ॾींहंनि जो जेको ॻाल्हि कई हुई, त हाणे ख़ुदि इहा 14 मई बि 90 ॾींहंनि खां पोइ जी डेट आहे, त इन करे उहा मुमकिन नथी थी सघे त अदालतुनि खे कंहिं हिकिड़ी पार्टी, हिकिड़ी घुर्जी पासो वठी ऐं इन क़िस्म जो जजमेंट न ॾियणु खपनि, जंहिंसां ख़ुदि अदालतुनि जो जेको एतिराम आहे उहो ख़ुदि जेको सो सवालिया बने। कल्चर जेको आहे तमामु ज़ाहिर थींदो आहे। आख़िर खां जेको पुलिस जा जेके जवान आहिनि शहीद था थियनि, सॼो उत्तर सिंध, कश्मीर, घोटकी, शिकारपुर बाहि भरी पई आहे। इन बारे में छा? ॾिसो, हीअ हुकूमत पाण कराए थी, छो जो हाणे सरदार आहिनि, उहे सभु सरदार हुकूमत जो हिसो आहिनि ऐं हीउ सॼो धाड़ेल कल्चर हिकिड़ो हुकूमत जे सरदारनि जे कब्ज़े में आहे। ॿियो जेके कुझु हुते पुलिस वारा आहिनि उहे उन्हनि जी हरकत में शामिल आहिनि ऐं कुझु मालूमात इहो आहे त कुझु एजेंसी जा कारंदा हुते जेको सो पंहिंजी हसनाट कनि था। त इन जे करे जेकॾहिं हुकूमत संजीदा हूंदी सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी सां, त हीअ धाड़ेलनि जे लाइ आम माफ़ी जो ऐलान करे सरकार कचे जे माण्हुनि लाइ उन्हनि खे पेश कराए, गिरफ़्तार करे उन्हनि खे पोइ उन्हनि खे अदालतुनि में केस हलायो। आम माफ़ी जो मक़सदु इहो न आहे त उन जेके ॾोह कया बख़्श ॾियो, रुॻो फांसी जी सज़ा जी उन्हनि खे माफ़ी ॾियो। त जेको पेश पवंदो उनखे फांसी जी सज़ा कोन ईंदी, अदालत में केस हलंदा। माण्हुनि जा जेके खूनी दुश्मनियूं आहिनि, क़तलनि वतलनि जूं, उन्हनि जा जेके मुआवज़ा ऐं ॾंड जेके आहिनि उहे सरकार पंहिंजे सूबाई ख़ज़ाने मां भरे ॾिए थो उन्हनि खे, जंहिंजा पुट ॿाहिरि मुअल आहिनि। त पोइ इहो सेशन जज जी अॻुवाणी में सरदारनि जा जिरगा वियनि ऐं उहे उनजा राजूनी फ़ैसिला कराइनि। अहिड़े तरीक़े सां जेको धाड़ेल कल्चर हमेशह लाइ ख़तमु थींदो ऐं सॼे सुख जो साथ। कराची जे दौरे ते मक़सदु आहे, ॾिसो, तव्हांखे ख़बर आहे त इन ई क़बाइली झेड़नि जे नतीजे में डॉक्टर अजमल सामन जेको नौजवान प्रोफेसर PhD जेको आहे उहो मारियो वियो, टारगेट किलिंग कई वई। अॼु चालीहो थिए पियो, 14 तारीख़ 15 तारीख़ हुनजो चालीहो आहे, त हुकूमत हिकिड़े बि क़ातिल खे गिरफ़्तार न करे सघी आहे। त असां अजमल सामंद जे क़त्ल जे इंसाफ़ जे लाइ 14 मई ते कराची
प्रेस क्लब जे साम्हूं एहतजाज करणु वञूं पिया। सॼी सिंध जे पढ़ियल गिढ़ियल सोसाइटी खे, साफ़ियुनि खे, दानशवरनि खे, वकीलनि खे, सभिनी माण्हुनि खे अपील कयूं था त हिन रैली में शरीक थी हुकूमत जे ख़िलाफ़ु एॾो सगारो आवाज़ु पैदा कयो त जीअं हुकूमत जुर्म करे सरकारी दॿा मां निकिरी इन्हनि अजमल साहब जे कातिलनि खे गिरफ़्तार करे ऐं हुनजे रद संसार इसमें काफ़ी सारा इतिहाद थिया, इतिहाद रही विया, ख़ासि तौर इलेक्शन जे हवाले सां हिन वीडियो जो कोई इतिहाद आहे। डॉक्टर कादिर मक्सी अहिड़े क़िस्म जे कंहिं इतिहाद न ईंदी त हिमायत कंदो। ॾिसो, असां इहो तय आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ईंदड़ इलेक्शन में किथे बि कंहिं बि क़िस्म जी न मदद करे कई वेंदी, न उन्हनि सां कोई इताद कयो वेंदो। बाक़ी जेके ॿिया सियासी ग्रुप आहिनि जेके सियासत कनि पिया, उन्हनि सां इलेक्शन ते वोट ते सियासत ॻाल्हि ॿोल थी सघे थी। बाक़ी मां जेको हींअर कोशिशि में आहियां त सिंध जे अंदरि ख़ालिस वर्किंग क्लास जो पार्लियामानी इताद पए, जंहिंमें सिंध जूं कॉन्फ्रेंस घुरियूं ऐं तरक़ी पसंद घुरियूं, तबक़ाती सियासत कंदड़ घुरियूं, सिंध जा जेके बि इंटेलेक्चुअल वकील दानशवर वग़ैरह आहिनि, उन्हनि समूरनि खे गॾु करे सिंध में हिकिड़ो नओं पार्लियामानी माज़ खड़ो कयूं, जंहिंसां असां सिंध जे अॻिते वठी वञी सघूं था। बाक़ी वॾेरा सियासत सां सिंध जो मुक़दर सही न तव्हां छा था सम्झो त मौजूदा सूरत अहिड़े क़िस्म जी जेको पार्लियामेंटी मोर्चे ते कामयाबी हासिल थी सघे? छो न थिए? करोड़ माण्हू असां ग़रीब महिनत कश आहियूं। उहे जेके बि भोतार कल्चर आहे इन जा वधि में 5% आमी हूंदा। जेकॾहिं असीं 6 करोड़ बि रखूं त ई वधि में वधि 25-30 लख माण्हू आहिनि। असीं त हिकिड़े पासे आहियूं 6-5 करोड़ माण्हू। सिर्फ़ु इहो आहे त माण्हुनि ताईं पहुचण जी ज़रूरत आहे। जीअं जीअं माण्हू पहुचंदासीं इनशाला माण्हुनि जो रुख़ तब्दील थींदो। माण्हू गैरत खे पसंदि कनि था, सच खे पसंदि कनि था ऐं माण्हू पंहिंजे हक़ जी जेका इज़त ऐं वक़ार जी तहरीक उनखे पसंदि कनि ऐं असीं उनजा तर्जुमान आहियूं। मौजूदा दौर आहे, डॉक्टर कादिर मक्सी जी कहिड़ो पैगाम ॾिनो? मौजूदा दौर जो पैगाम इहो आहे त सिंध जा माण्हू बिल्कुलु पूरी ज़िमेवारी सां, शौरी सुजाॻी सां पंहिंजो सियासी, समाजी, मुआशी किरदारु अदा कयो, पंहिंजो पाण खे सियासी तरह ताक़तवर कयो, मुआशी तरह ताक़तवर कयो। पार्लियामानी माज़ ते जेको आहे जिन बि माण्हुनि सिंध सां गदारियूं कयूं आहिनि, पोइ केॾा वॾा नाला हुजनि, उन्हनि खां पलो आजा कयो ऐं सिंध में नई वर्किंग क्लास इजाज़त ईंदड़ वक़्त लाइ चूंडियो त जीअं सिंध जो मुक़दर तमामु ॻाल्हियूं